जय झूलेलाल दोस्तो। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मुङनि जी दाल जो सीरो जेको सभिनी खे ॾाढो वणंदो आहे। इहो कीअं ठाहिजे स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सीरो ठाहिण लाइ मुङनि जी दाल खणणी आहे। हिते मां 2 कोप यानी लॻभॻि अधु किलो मुङनि जी दाल खई आहे। हिकु बाउल में खणंदासीं और हिनखे असांखे पहिरियों धोइणो आहे। तो पानी विझी पहिरियों हिनखे धोई वठंदासीं। उन खां पोइ हिनखे रखिणो आहे असांखे पुसाए। तो पहिरियों मां हिनखे पाणी सां धोई वठंदसि। पोइ जीअं मां ॿुधायो पुसाए रखिणो आहे। हिनखे घटि में घटि 2 कलाक पुसाए रखंदासीं। उन खां पोइ इन मां सॼो पाणी कढणो आहे। त उनजे लाइ असां हिनखे विझंदासीं छाणीअ में, जीअं इन मां सॼो पाणी निकिरी वञे और दाल रहिजी वञे। पाणी सॼो निकिरी वञण खां पोइ असां हिनखे पीसींदासीं। मिक्सी जार में विझंदासीं और हिनखे पीसणो आहे। पीसण महिल ध्यानु रखिणो आहे त असांखे पेस्ट न ठाहिणी आहे। इनखे ॾॾरियल यानी दाणेदार ठाहिणो आहे। ॾिसो हिन तरह हुअणु खपे। तव्हां हथ लॻाए ॾिसंदव न त बिल्कुलु इहो तव्हांखे दाण दाण लॻंदो। अहिड़े नमूने सॼी दाल खे असां पीसे रखंदासीं। हाणे खणंदासीं तई, उन में विझंदासीं सचो गिहु। 200 खां 250 ml गिह जो इस्तेमालु थींदो। गिहु गरम थी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं दाल जेका असां पीसे रखी आहे। और विझण खां पोइ हिनखे कंटिन्यू असांखे घुमाइणो आहे। छाकाणि त इहा दाल जेका आहे चिपकंदी आहे। त कंटिन्यूस जीअं जीअं घुमाईंदासीं तीअं तीअं इन जो जेको पाणी आहे सुकंदो वेंदो। जीअं घुमाईंदासीं तव्हांखे ॾिसण ईंदो उनजो कलर बदिलजंदो वञे थो। वीडियो मां थोरो फास्ट करे रही आहियां, न त काफ़ी वॾो थी वेंदो। कंटिन्यूस घुमाईंदे असां हिनखे भुञंदासीं और धीरे धीरे हिनजो कलर जेको आहे बदिलजंदो वेंदो। बाहि खे पहिरियों तेज़ रखिणो आहे ऐं उन खां पोइ असां हिन बाहि खे मीडियम करे रखंदासीं जीअं इहो सड़े न और चङी तरह हिकु करो भुञिजे। ॾिसो जीअं जीअं हिनखे भुञूं था पिया इनजो कलर जेको आहे बदिलजंदो वेंदो। लाइट येलो मां यानी हल्के पीले मां थोरो थोरो डार्क थींदो वेंदो और ब्राउन कलर वञी इहो बीहंदो जीअं बोरीअ जो कलर हूंदो आहे या कुटीअ जो। मुंहिंजे हिंदी वारे वीडियो ते मूंखे कंहिं कमेंट करे चयो गिहु घटि विधो आहे, पर घटि गिहु विझण सां कुझु न थींदो। आराम सां असां हिनखे भुञी सघंदा आहियूं। सिर्फ़ु बाहि खे असांखे घटि रखी हिनखे भुञणो आहे जीअं इहो सड़े न। और गिहु वधीक हूंदो त असां हिनखे आसानी सां तेज़ बाहि ते बि भुञी सघंदा आहियूं। त मां कोशिशि कंदी आहियां गिह जो घटि इस्तेमालु कयूं असां, छाकाणि सीरो ठहण खां पोइ गिहु जेको आहे मथां तरी ईंदो आहे। और सीरो जेको आहे उहो काफ़ी ऑयली ऑयली लॻंदो आहे। इन करे घटि बाहि ते गिह जो प्रॉपर इस्तेमालु करे असांखे इनखे दाल खे भुञणो आहे। और इहो जेको कलर आहे परफेक्ट आहे। इन खां पोइ असां हिनखे खीर में सिजाईंदासीं। त हिते मां लॻभॻि 2 लीटर खीर जो इस्तेमालु कयो आहे, जेको थोरो थोरो करे असां विझंदासीं। त पहिरियों हाणे मां 1 लीटर खीर विधो आहे। इनखे असां टकाईंदासीं। दाल जेका आहे पाणी या खीर खे एब्ज़ॉर्ब करे वठंदी आहे और वाद खाईंदी आहे। त ॾिसो पहिरियों 1 लीटर विधो, हाणे मां 2 लीटर जो इस्तेमालु करे रही आहियां। और हिनखे चङी तरह मिक्स कंदा जीअं हिन में ॻोड़ा न हुजनि। हिनखे टकाईंदासीं और हिनखे ढके करे असांखे सिम बाहि ते सिजाइणो आहे जीअं दाल जेका आहे चङी तरह सिजे। और गॾु हिन में विझंदासीं असां नंढा फोटा, 5-6 नंढा फोटा विझणा आहिनि। और हुन सां गॾु असां ड्राई फ्रूट विझंदासीं, काजू बादाम पिस्ता। क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। त लॻभॻि मां 1 कटोरी सभु मिक्स ड्राई फ्रूट खयो आहे। और हिनखे कंटिन्यूस घुमाईंदे असां सिजाईंदासीं। गैस खे सिम रखियो आहे जीअं दाल चङी तरह सिजी वञे। अगरि तव्हांखे लॻे दाल अञा कची आहे त थोरो सो खीर असां वधीक विझी सघंदा आहियूं, छाकाणि त केॾी महिल बाहि घटि या केॾी महिल वधीक हुअण जे करे बि खीर जी क्वांटिटी ते फ़र्क़ु पवंदो आहे। ॾिसो खीर लॻभॻि खॼी वियो आहे। इन जो कलर हल्को ब्राउन थियणु चालू थी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं खंडु। 2 कोप खंडु विझणी आहे, जेका लॻभॻि अधु किले जे क़रीब आहे। अधु किलो दाल खई आहे त हिते असां अधु किलो खंडु विझंदासीं, जेका 2 कोपनि जे क़रीब आहे। इनखे चङी तरह मिक्स करणो आहे जीअं खंड जो पाणी निकिरंदो उन में असांखे दाल खे सिजाइणो आहे। और हिनखे असां कंटिन्यू घुमाईंदासीं जीअं तरो न लॻे। और बाहि खे असांखे सिम रखिणो आहे। सो धीरे धीरे पाणी खॼी वियो आहे। इनखे भुञंदा वेंदासीं कंटिन्यू, त हिनजो कलर बि घाटो थींदो वेंदो, दाल बि सिजंदी और हिन मां गिहु निकिरणु चालू थी वियो आहे। ॾिसो सीरे बिल्कुलु तैयार पासा छॾे ॾिना आहिनि, मतिलबु इहो चिपके नथो हाणे। त मतिलबु असांजो सीरो जेको आहे बिल्कुलु तयारु आहे। इनखे गरमा गरम असां सर्व कंदासीं। कुझु ड्राई फ्रूट मथां विझंदासीं हिनजे। और इहो असांजो मुङनि जे दाल जो सीरो बिल्कुलु तयारु आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और तव्हां अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।